हेड़ी थुली ठहल सोनी मुंडी उन फकीर जे चीच में जो विधि वजीरन जा वात फाटी वया मुशीरन जा वात फाटी वया एड़ी खबर हुजे हु चे त मां चरियो थिया हु चे त मां चरियो थिया गाल समझो था न छो त असांखे दौलत जो ए चस्को ॾाढो वणंदो आ फकीर बादशाह दे निहारियो मुंडड़ी खणी गीदड़े में रखी छड़ी अल्लाह जे कुदरत जा फैसला जदे बादशाह बीमार थी पयो बादशाह बीमार थी पयो आम गाल हुल हुली वया त बादशाह जी तबियत आखिरी स्टेज ते आ ओ फकीर आयो मानन वजीरन के चवण लगो परे थियो जरा मां बादशाह सा मिलन तो चाहा बादशाह जी अमानत दियण तो चाहा बादशाह जे सामो अची करे उन फकीर चयो ऐ बादशाह सुञाणी थो बादशाह चयो नथो सुञाणा मुंडी कढी ॾेखारे चई ॾे ख़बर हाणे सुञाणी थो मुंडी ॾिसी बादशाह चयो हा हाणे सुञाणा थो उहो ई चरियो फकीर चई हा उहो ई चरियो फकीर बादशाह के चवण लॻो हाणे ॾे ख़बर तूं चरियो या मां चरियो ॾे ख़बर जॾहिं शिकार ते वेंदे हुए 8-8 ॾींहं अॻु में उते इंतजामात कया वेंदा हुया उते तयारियूं कयूं वेंदियूं हुयूं जाॾे तूं वेंदो हुए वज़ीर मुशीर तुंहिंजा इंतजाम इंतजार कंदा हुया यार ॾे ख़बर हाणे केॾहूं जी तयारी आहे चई मालिक जे तरफ़ चई पहिरियों घर कहिड़ो आहे पहिरीं क़याम किथे कंदे चई क़बर में चई ॾे ख़बर घणनि ॾींहंनि खां ओॾहूं जी तयारी कई थई जवाब दे शिकार ला वींदे हुए 8 ॾींहं वज़ीर वींदा हुया तयारियूं कंदा हुया इलाइको साफ कंदा हुया तुझे ला इंतजामात कंदा हुया तुझे खाधे पीते जा इंतजामात कंदा हुया अज दे खबर जे घर दे वनी रहियो उन घर जी तयारी ला दे खबर केतरा मुशीर मोकलिया थे केतरा वज़ीर मोकलिया थे केर तुझी तयारी करे रहियो बादशाह रोण लगो उन फकीर निहारे चयो दे खबर तू चरियो या मां चरियो हां बादशाह के चवण लगो दे खबर तोखे नाज हिन दौलत ते हुयो अचे ही तुझी मुंडड़ी शरीफ पांजी हथी की कर दे खबर तू चरियो हो या मां चरियो मु त पांजी पूरी जिंदगी पांजे यार जे जिक्र में गुजारे छडी मु त पूरी जिंदगी रातिन जो रातियों सजदा कंदे गुजारिया मु त ॾींहन जा ॾींहं महबूब जे आडो रोंदे गुजारिया दे खबर तू चरियो या मां चरियो बादशाह रोई चयो त मां चरियो हां जेमल बादशाह रोई चयो त मां चरियो हां त फकीर मुबारक दिनस ची मरण का अगु में भी जे कदे तोखे रब लुड़क लाड़न जी तौफीक दिनी ऐ पंहिंजे गुनाह के तस्लीम करण जी तौफीक दिनी त वरीब तोखे मुबारका अल्लाह जे रहमत जा दर खुलिया पया हन खुदा जी रहमत सदे रही आ चेहड़ो आही तहड़ो चो मुजा मौला पंहिंजे महबूब जे सदके मुखे माफ कर मुजो रब बख्शे छदे उन वट काई देर नाहे ऐ मुझा दोस्त पोखणी अथई त पोख नत वींदई मुंद चढ़ी पानी थींदी पोयारो पोइ सुकी थींदई सोक जिते लुणंदो सॼो लोक मता सिकी हिकिड़े संगला सुने लतीफ सरकार फरमायो बर बंजू वेगी अदा अग्या केड़ी कंदे गालड़ी यानी मानी मोटिया वरवनी देई पोइ कान खबर पेई तदा जुडना उसके तेरो ये दुनिया जा दोस्त ये दुनिया जा साथी तमाम बेवफा थे यार खबरदार थी जा कोई गड कोन हलंदी दोस्त की गड हलंदो दुनिया जी तारीख तुझे सामो अगर दुनिया जी तारीख के आदो रखंदे का हिकड़ी अमड़ दुनिया जी बुधा चो त दुनिया जे अंदर मां का वधिक अजीम रिश्तो कोई ना है दुनिया जे अंदर मां का वधिक प्यार करण वारो कोई ना है जने दुनिया
दुनिया जे अंदर हिक जी जल अमड़ भी कहीं बच्चे सा गडु कबर में कान सुतिया को जवाब दे यार जदे जी जल अमड़ भी साथ छदे वी दिया उन दोस्तन ते भरोसो कहिड़ो कयो थई जेके या त तुझे जवानी जा दोस्त या तुझे हुस्न जा दोस्त या तुझे पैसन जा दोस्त याने तुझे मफाद खां सवा पंहिंजे मफाद खां सवा उन्हनि जी काई दोस्ती नाहे जॾहिं बेतमाओ अमड़ बि गॾु नथी हले त दोस्त गॾु किथों हलंदा जॾहिं कोई न हलंदो छा निधण को थी वेंदे पंहिंजे पाण खे निधण को न कर जिथे कोई कोन ईंदो आ उते ईंदो आ त अम्मा आमिना जो लाल मुझो मदीने जो मीर सुणो ईंदो आ इन करे वेचारा दीवाना मस्ताना जॾहिं रात थींदी आ त रोई चवंदा आहिनि उते अच जा ओ मुझा मदीने जा घोट जिते पंहिंजा छॾे वेंदा उते अच जा ओ मुझा मदीने जा साईं जिते पंहिंजा छॾे वेंदा मिटीअ जा मण विझी मुंहं ते मिटीअ जा मण विझी मुंहं ते खोटे खडड़ी लटे वेंदा उते अच जा ओ मुझा मदीने जा साईं जिते पंहिंजा छॾे वेंदा पिरी पारत अथई असां गुनहगारड़न जी मता भूरल भुलाई तू सोना पारत अथई किनन को झिड़न जी मता भूरल भुलाई तू असां खे आसरो तुझो असां खे आसरो तुझो असां खे आसरो तुझो छो त सभई संगती छॾे वेंदा उते अच जा ओ मुझा मदीने जा साईं जिते पंहिंजा छॾे वेंदा हा मुझा दोस्त अजीज जेकॾहिं तोखे सचो यार दुनिया में ॻोल्हा करणो आहे सचो दोस्त तोखे तलाश करणो आहे दोस्त उनखे चइबो आहे जेको ॾुखी महल में कमु अचे दौलत बि उनखे चइबी आहे जेका ॾुखी महल में कमु अचे सुखनि में त सभु को ईंदो आहे सोखीअ भाए सभु को ओखीअ तूं ही तूं मौला मथा बुड़ो मलाहिज बाझजो ऐ मुझा दोस्त अजीज अचो उन टाइम जी तैयारी कयो अचो उन जगह जी तैयारी कयो जिथे वञण हक आहे जिथे पहुचण हक आहे लेकिन मुझा दोस्त अजीज उन जे आसानीअ में उन जे ख़ुशियों ते ख़ुश रहण में मुझा दोस्त अजीज उन में शक आहे उन जगह ते वञण वारो त सब को आहे मगर कब्र जे अंदर सुकून सां उहो गुज़ारींदो आहे जंहिंजो तालुक पंहिंजे पुनल सां मज़बूत हूंदो आहे ऐ मुझा दोस्त ए दुनिया जा यार ए दुनिया जा दोस्त केतिरो वक्त कंहिंजो इंतजार कंदे वक्त अचण ते अम्मा बि बच्चे जो इंतजार छॾे ॾींदी आहे
बचड़ो गुम थी वयो, साल कोन आयो, 2 साल 5 साल न आयो। अमड़ बासरो लाहे रोई रोई वेही रही, बच्चे जी का कल कान पईया। पहिरा 6 महीना अमड़ मानी न खाधी, अग्या 6 महीना हिकड़ो वेलो खाइण शुरू कये, 2 साल में 2 वेला, 3 साल में 3 वेला, 5 सालन खां पो अमड़ बास पले छड़ी। याद रख जह तोखे 9 महीना पेट में सांडियो, जह तुझे ला दुख दिठा, कुरान करीम फरमा रहे हो ववस्सैनल इंसान बिवालिदैहि हमलतहु उम्मुहु कुरहन व वदअतहु कुरहा व हमलुहु व फिसालुहु 30 शहरा। असां चवंदा हूं अम्मा 8 महीना पेट में दुख ॾिठान, रब जो कुरान चवंदो आहे तुंहिंजी अम्मा 30 महीना तुंहिंजे लाइ दुख में गुज़ारिया। बेनियाज़ रब जो कुरान फरमाइंदो आहे तुंहिंजी अमड़ तुंहिंजे लाइ 30 महीना दुखन में गुज़ारिया आहिनि। जेका अम्बा 30 महीना दुखन में गुज़ारींदी आहे, खाइण पीअण बचड़े जे करे छॾे ॾींदी आहे। हीअ न खावां बच्चे खे तकलीफ़ न अचे, हीअ खावां बच्चे खे तकलीफ़ न अचे। लेकिन जॾहिं अमड़ खां बच्चो वयो हलियो, 5 साल गुज़री विया, अम्मा आसरो लाहे छॾियो। घणनि सालनि खां पोइ, भला 10 खां पोइ, भला 20 खां पोइ अमड़ आसरो पलींदी आहे या न? जवाब ॾियो दोस्तो। लेकिन हिकड़े यार ॾे निहार, ऐ मुसलमान उन करीम ॾे निहार। 70 साल गुनाह कंदे थी वया, रब जे दर ॾे कोन निहारियोसी। 80 साल गुनाह कंदे थी वया, बेनियाज़ रब जे दर ॾे कोन निहारियोसी। 100 साल गुनाहन कंदे थी वया, अल्लाह जे दर ॾे कोन मोटियासी। पर पोइ बूता सॾज थी रहियो आ, वरी बि सॾड़ो थी रहियो आ त दुनिया जा दर बंद थी वेंदा। तूं गुनाह करे करे थकजी पियो हूंदे, मगर मां अल्लाह जी रहमत अज भी तुझो इंतजार करे रही आ। अञा कान थकिया, कान थकिया। ऐ मुसलमान, उन बेनियाज़ रब जी मेहरबानी, उन जी बख्शिश, उन जी रहमत हमेशा जे लाइ तोखे सदड़ा करे रही आ। जहिड़ो आहीं तहिड़ो हली आ, जहिड़ो आहीं तहिड़ो हली आ। मुंहिंजो बेनियाज़ रब तो फरमाए तूं मुंहिंजो आहीं, मां तुंहिंजो हां। कीअं ख़बर पए त वाकई रब खे प्यारा हो? जवाब ॾे दोस्त। कांव खे चओ त का सुहिणे में सुहिणी शइ ॻोल्हे आ, जवाब ॾियो। कांव तितर जो बचो खणी ईंदो, या तोते जो बच्चो खणी ईंदो, या कारो पंहिंजो बच्चो खणी ईंदो? जवाब ॾियो, जवाब ॾे। दुनिया जे अंदर जेके जैसा प्यार हूंदो आ, उहो उन जी तारीफ़ कंदो आ। हिकड़ी अमड़ खां पुछ, बेशक अल्लाह हुन खे बचड़ो ॾिनो आ, रंग जो भले मुआंगू कारड़ो हुजे, सफ़ा सादड़ो हुजे, भले नकड़ो भी साफ़ पूरो सूरो हुजे, नंदड़ा मुबारक भी भले 1.5 इंच बाहर हुजन, पर हिकड़ी अमड़ खां पुछी ॾिस तॾे ख़बर प्यारो केरा, चवंदी त सुहिणो केरा, जवाब ॾींदी त हिन मुंहिंजे सुहिणे जहिड़ो ॿियो को ॻोठ में सुहिणो आहे ई कोन। यो सच्चा या न मुसलमान? सोच मुसलमान, जैसा प्यार हूंदो आ, जैसा प्यार हूंदो आ, उन जी कमजोरी कोताही नजर कान ईंदी आ। अल्लाह जे कुरान दे निहार। अल्लाह दुनिया में छा पैदा कोन कयो आ? फरिश्ता सुहिणा पैदा कये, हूरू सुहिणियूं पैदा कये, पखी सुहिणा पैदा कये, जानवर सुहिणा पैदा कये, जब दरिंदा परिंदा सुहिणा पैदा कये, आसमान सुहिणा पैदा कये, जमीनों सुहिणियूं पैदा कये, जबल सुहिणा पैदा कये, चश्मा सुहिणा पैदा कये, सभिनी खे सुहिणो बनाए। पर जॾहिं अल्लाह खां पुछोसी, ऐ मुंहिंजा करीम रब तुंहिंजे कुदरत में सुहिणो केरा? अल्लाह हुरन जे नाले कोन चयो, अल्लाह मलाइकन जे नाले कोन चयो, अल्लाह जन्नत जे नाले न चयो, जमीन जे नाले न चयो, कंहिं भी शइ जे नाले न चयो। अगर अल्लाह कंहिंखे सुहिणो सॾियो आ, मुझे बेनियाज़ रब फरमायो लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम।
जवाब दे मुझो रब प्यार करे थो या नथो करे। खुदा जे वास्ते अखियूं खोल, ए गफलत जा पर्दा हटा। ऐ मुसलमान, ए नौजवान, जंहिंखे तो दोस्त समझो आ उहे तुंहिंजा दोस्त नाहिन, जंहिंखे तो वफादार समझो आ उहे तुंहिंजा वफादार नाहिन। दुनिया ते भरवसो करण वारा, औलाद ते भरवसो करण वारा, रब जो कुरान बुध मुझे बेनियाज रब फरमायो यौम ला यंफउ मालू वला बनून। अल्लाह जो कुरान चो सचो आ ॻाल्हा, मुझे बेनियाज रब जो पाक कुरान करीम सचो आ। उन बेनियाज रब पंहिंजे पाक कुरान करीम जे अंदर फरमायो जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो, मुझे अल्लाह फरमायो ओ औलाद ते नाज़ करण वारा, इहो औलाद कम को न ईंदई। ओ दुनिया ते नाज करण वारा, इहा दुनिया कम कान ईंदई। मुझो रब कुरान में थो चवे, या कुरान के सचो समझो या पंहिंजे दिमागी फार्मूले के सचो समझो। जेकरे कुरान के सचो समझी तो, अल्लाह जे कलाम के हक समझी तो, त पंहिंजे फार्मूले के साइड ते दफन करे। मुझा दोस्त अजीज लब्बैक जो अल्लाह जे कलाम के मुझे बेनियाज रब फरमायो जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो, औलाद तुझे कम कोन ईंदो, दुनिया दौलत तुझे कम कान ईंदी, मौला कहिड़ी शइ कम ईंदी। अल्लाह फरमायो इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। मुझे रब फरमायो जह दिल जो तोखे कदर नाहे न, जह दिल में कुतन के रखियो वेठो हई, जह दिल में कुकड़न के रखियो वेठो हई, जह दिल में शराब जी मोहब्बत रखियो वेठो हई, जह दिल में जुआ जी मोहब्बत रखियो वेठो हई, जह दिल में धोखे जी मोहब्बत रखियो वेठो हई, जह दिल में गद्दारी रखियो वेठो हई, जह दिल में हसद रखियो वेठो हई, जह दिल में कीनो रखियो वेठो हई। अल्लाह तो फरमाए इन दिल जी इहा ग़िज़ा नाहे, ओ पंहिंजे पाण सां ज़ुल्म करण वारा इए न कर। हे जेका तुंहिंजी दिल आ, हे जेका तुंहिंजी दिल आ, इहा दिल जेका है इनके सुकून तॾहिं मिलंदो कॾहिं कुछ भी करे छॾी, इन तुंहिंजे दिल के सुकून न मिलंदो। इन तुंहिंजे दिल के सुकून तॾहिं मिलंदो जॾहिं मां रब जो सुहिणे नाले जो इनके खोराक खाराईंदो। छो सवाल गौर सां ॿुध, आखिर छो हिन दिल के अल्लाह जे ज़िक्र सां ई सुकून छो थो मिले? तो जवाब तफसील में न वेंदुमि छो तो टाइम महदूद आ, मुखे अञा अॻिते हलणो आ। बस मुख्तसिर चवां इन करे जो मुंहिंजा दोस्त जेको जिथां ईंदो आ, जंहिंजो जेको वतन हूंदो आ, उनखे सुकून उते ई ईंदो आ। भले कराची में तव्हां के बंगुले में एसियूं लगी मिलन, पर गोठ जेको अबाणो छप्पर आ, जेको छप्पर जो सुकून आ, ओहो बंगुले जो सुकून। सच्चा या न ॻाल्हि जवाब दे। केतिरो भी ॿार हुजऊं पर जेको पंहिंजे घरड़े जो सुकून हूंदो आ, उन जहिड़ो सुकून दुनिया जे कंहिं शइ में कोन मिलंदो आ। फॉर एग्जाम्पल महिमान थी वेंदो हई, भला तोखे ब्लैंकेट मिलंदा आहिनि, निंड उहा न ईंदी आ जेका अम्मा जे ॾिनल पुराणीअ सवड़ में निंड ईंदी आ। सच्ची आ न? यानी छो हे खुदा जो फितरती निजाम आ, गैर फितरी ना है। इन जिस्म के सुकून उते ईंदो आ जिते उन जो असली मकाम होंदो आ, जिते उन जो घरड़ो होंदो आ, घरड़े में सुकून मिलंदो आ। रब तो फरमाए ऐ मुंहिंजा बाना, हे तुंहिंजी दिल जेके मां अल्लाह पंहिंजे रूह सां नवाज़ियो आ, इहो रूह किथों जो आ? व यसअलूनक अनिर रूह। मुंहिंजा महबूब तोखां सवाल करण वारा सवाल था पुछन, हे रूह चाहे कुल रूह मिन अमिर रब्बी। ऐ मुंहिंजा मुस्तफ़ा इन्हनि खे जवाब दे, रूह कई ॿी शइ जो नालो नाहे, रूह त अल्लाह जे हुक्म जो नालो आ। जेको नालो ई अल्लाह जे हुक्म जो आ, यानी उनके सुकून भी उन सां मिलंदो वा जितां जो ही हूंदो। तो याद रखी छॾ, वापस मोटा पियो
बहराड़ी जो माहौल आ कणक काही दंग हिंजर फसल तैयार आ जेकॾहिं इन कणक के सिर्फ पानी न दियो एग्रो यूरिया 10 बोरियूं ॾेई छॾियो DAP 5 एकड़ के बोरियूं दियो पानी न दियो संग कंदी जवाब दियो मणब खणंदे थ्रेशर हलाईंदे सुकी वेंदी छा एग्रो यूरिया में ताकत ना है छा DAP में ताकत ना है आहे पर ये बई न दीस रुगी सखणो पानी दीस घणी न थोड़ी सही पर कुछ न कुछ जरूर खणी वींदी याने अल्लाह जे कुदरत में जेके फितरी उसूल हन उहे ये फितरी उसूल हन त जेका शय जे फितरत ला बनाई वेंदी आ उनके सुकून उन शय सां मिलंदो आ उन जी ग्रोथ उन शय सां थींदी आ उहा वधंदी उन शय सां है जी पानी के केतरी भी शय दे पर फसल के पर जैसे पानी न मिलंदो उनके सुकून न मिलंदो उन जी ग्रोथ न थींदी उन मां मकसद हासिल न थींदो त ए यार इंसान जवाब दे अल्लाह ही आसमान बनाया कंहिंजे ला जो हजरत इंसान जे ला हे वण बनाई तुझे ला हे हवा रखी तुझे ला हे फ्रूट तुझे ला हे जिन्नो सब कुछ कायनात जे अंदर मुझे रब जेकी बनायो ओ तुझे ला पर तू भी त कदे सोच त तोखे भी कंहिंजे ला बनायो थैया तोखे इए हवाई करे छडियो थई जवाब दे हे सब कुछ तुझे ला है मुसलमान 2 करोड़न जी गाड़ी त बेजुबानी लोह जो टुकरो आ न 2 करोड़न जी गाड़ी वठे जे दर ते बिहार जे करे तू हथ न हण दे ई जग जी तबाह थी विदीन जी काई हैसियत है केडो भी भलो फ्रूट हुजे बाले में भलो फ्रूट हुजे वणन सिजाया पिया हुजन ऐ इंसान जे करे तू हथ न लगाई उते किन्ना थी विंदा कीड़ा पइजी विंदा कोई उन जो मकसद सोच मुसलमान तो के थियो छा है ए मुसलमान हे दुनिया जी जे काई सजावटा इन जी वैल्यू तुझे करया इन जी इज्जत तुझे करया इन जो मकाम तुझे करया इन जो शान तुझे करया जे करे तू टच न करी त इन जी काई वैल्यू कोने का सोची छो न थो जदे तुझे करे अल्लाह हर शे के इज्जत दिनिया छा तोखे इज्जत न घुरजे जे करे तोखे इज्जत घुरजे त अंदर का सवाल कर त मुझे करे खुदा हर शे के इज्जत दिनिया मुखे इज्जत किथे मिलंदी हिकड़ो ही जवाब मिलंदो हर शय तुझे ला है पर तोखे यार पंहिंजे याद ला पैदा फैदर तू इन शय ला पैदा कोन थियो आई ये तुझे ला पैदा कई वनो मुजा दोस्त अजीज तू इन जे पुछा न लग ये तुझे पोया लगंदियो छो त जेका शय जंजी हुंदी आ उहा उन जो पीछो कंदी आ ये सब शयूं तू जबलन में विंदे तोखे मानी मिलंदी जंगलन में विंदे तोखे मानी मिलंदी जेको तुझो मुकद्दर आ तोड़े हली तकड़ो तोड़े हली विख लिखे मजा लिख लहंदी कीन लतीफ चवे जेको तुझो आ ओ तोखे मिलंदो पर जंजे ला तोखे पैदा कयो वयो आ जरा कदे इन ला भी त सोच ए मुसलमान ये न कर ए नौजवान दाहो थी तू बेमकसद पैदा न कयो वयो आ तू ये अजायो पैदा न कयो वयो आ अल्लाह जी जात एडो तो सा प्यार कयो आ एडो तो सा प्यार कयो आ जो पंहिंजे याद जे ला मुझे रब तो जो मुझो इंतखाब कयो आ ऐ मुझा दोस्त तवज्जह कर जे करे अल्लाह के रुगी इबादत प्यारी हुजे हां तो अल्लाह जो जिक्र पखी कौन था कन जवाब दे दा वण कौन था कन मलाइका कौन था कन हुरू न थियूं कन गिलमान न था कन सब मुझे व इमिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफक़हून तस्बीहहुम इन्नहु कान हलीमन गफूरा हर शय मुझे अल्लाह जो जिक्र अज़कार करे रहिया पर मुझो अल्लाह उहे रात दी जिक्र कन उनन के बुधा केड़ा पकी जन्नत में विंदा केड़ा वण जन्नत में विंदा केड़ी बनियो जन्नत में विंदियो ए दोस्त सभई जिक्र मुझे रब जो कन पर जदे बानो जिक्र कंदो आ त मुझो रब राजी थी पवंदो आ छो त मुझो रब फरमाए तो ए बाना मां अल्लाह जे जात बाबरकात पांजे हमदो सना ला सब के बनायो आ तोखे रुगी पांजे हमदो सना जे ला न तोखे मां रब पांजे प्यार जे ला बनायो आ
तोखे मां रब पंहिंजो प्यार बनायो आ। अल्लाह जो प्यार अगर ॾिसणो आ, मां जो प्यार ॾिसणो आ त उन जो बच्चो आ, रब जो प्यार ॾिसणो आ त ही हज़रत इंसान आ। पोइ जंहिंखे अल्लाह प्यार सां बनायो आ, जंहिंखे अल्लाह प्यार सां बनायो आ, यकीनन उन सां मुंहिंजो रब प्यार करे थो। इन करे त मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सहाबा खां पुछो, ऐ अल्लाह जा बानो जी मुझा सोहना आका, अल्लाह तव्हांजे नज़र में सब खां वधीक नेकीअ जो अमल कहिड़ो आ? सहाबा जो दस्तूर हुयो, जवाब ॾींदा हुआ, फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वल्लाहु आलम व रसूलहु। असांजा अबो अम्मा कुर्बान थी वञनि या रसूल अल्लाह। हिकु अल्लाह ॼाणे, ॿियो अल्लाह जो महबूब ॼाणे। मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, तव्हांजे नज़र में नमाज ला छा ख्याल आ? आका तमाम सुहिणो अमल आ। रोज़े जे ला छा ख्याल आ? आका तमाम सुहिणो अमल आ। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम काबतुल्लाह दे हथड़ो खणी निहारे फरमायो, पाण फरमायो, जेको शख्स हिकड़ो दफ़ो काबतुल्लाह तामीर कराए, अंदाज़ो लगायो उन जो नेकियूं केतिरियूं हुंदियूं? या रसूल अल्लाह बेतहाशा हुंदियूं। मुझे आका करीम दे निहार गुनाहगार उम्मत ला रस्तो किए आसान करे दिनो। मुझे मदीने जे मीर फरमायो, जेको भी अल्लाह जो बानो कहे बे अल्लाह जे बाने जी मुश्किल तकलीफ दूर कंदो, हो दुखायला, हो परेशाना, उन जा दुख परेशानियों दूर करण जी तौफीक अल्लाह उन खे दीदो। उन जो परेशानियों दूर कंदो, उन जे दिल में खुशी पैदा थींदी। करण वारे जो कोई मकसद न हुंदो सवाए रज़ा इलाही जे। त मुझे मदीने जे मीर फरमायो, जदे तवा कह जी दिल राजी कई, मुझो अल्लाह तवा के अजर इए दीदो जणो 100 दफा तवा हथन सा काबो तबीर कराए छडियो आ। सब कुछ तो में थई मुसलमान, सब कुछ तो में थई। जे चवी थो त यार नमाज़ुन ते राज़ी थींदो त भुलियल हई, जे चवी थो रोज़न ते राज़ी थींदो त भुलियल हई। इन जो मकसद इहो नाहे त तू नमाज़ू न पढ़, इन जो मकसद इहो नाहे त तू रोज़ो न रख। रोज़ा नमाज़ू पिण चङो कम, पर अञा की ॿियो फहम जंहिंसां पसी पिरीअ खे रोज़ा नमाज़ू ज़रूर कर, पर यार जे रज़ा वारो फहम कहिड़ो आ? अल्लाह जे मखलूक जी खिदमत कर। कहे दुखायल जो दुख दूर कर, कहे रुनल के खिलाए विझो। आए मुसलमान, अफ़शु सलाम बैनकुम, अफ़शु सलाम बैनकुम। मुझे आका छो फरमायो त जॾहिं भी मुसलमान मुसलमान सां मिले, खिली हुन खे जे अदा अस्सलामु अलैकुम। मुमकिन आ तुंहिंजे खिली सलाम वराइण सां हुन जे अंदर में का परेशानी हुजे, दुख हुजे, उहो हुन जो घटि थी वञे, हो तोसां मिली जुली वञे। 2 मिंटनि जे लाइ तो हुन जे दिल खे सुकून ॾिनो, मुंहिंजे रब तोखे क़यामत में सुकून नहीं छड़ियो। ऐ मुझा दोस्त, अल्लाह के राजी करण जो आसान तरीको इहो थे, याद रखी छड़। रोज़ा नमाज जरूर न कंदे त कर फर्ज कर्जा, कर्ज वठण वारो इज्जत सां न दीबो त पादर हणी भी वठी वेंदो आ। कर्ज कर्ज होंदो आ। हे जेके दीन जा फराइज हन, इहो तुंहिंजे मथां मुझे मथां कर्ज आ, इहो ॾियणो आ। लेकिन अल्लाह जे कुर्ब ताईं पहुचण जे लाइ, अल्लाह जे जलवन जा दीदार, रहमतुन जा जलवन जा दीदार करण जे लाइ, रसूलुल्लाह जे दरबार में पंहिंजे पाण खे मुंहिंजा दोस्त अजीज दीवानो करे पेश करण जे लाइ आसान में आसान मलाहो कहिड़ो आ? अल्लाह जे मखलूक जी खिदमत कर। मुझे रब फरमायो, अल खल्क अयालुल्लाह, ही मखलूक मां अल्लाह जो अयाल आ, जेको हिन जी खिदमत कंदो मां रब उन ते राज़ी थी पवंदुसि। मुंहिंजी मुराद त व्याज जे लानत खां पंहिंजे पाण खे परे रखो। अल्लाह जे ज़ात खां डिजो मुसलमानो। हिकड़े मिंट ला ओ व्याज वठण वारा इंशाअल्लाह हिते कोई न हुंदो, पर ही पैगाम केसिताईं भी पहुंची सके तो। अजीज़ाने मन, ओ व्याज वठण वारा हिकड़े मिंट जे ला सोच। हींअर डिसंबर जनवरी पंहिंजे पुजाणीअ ते आ, गरीब वेचारा अन्न जे ला तड़पी रहिया हन। कणक जो अटो 80-90 रुपया किलो लगो पियो आ। खंड अलाए किथे पहुती पई आ। जेको मिस्कीन शाम जो पंहिंजे बचड़न खे अटो नथो वठी ॾेई सघे, तो वटि 100 बोरियूं अन्न जूं भरियूं पयूं हन, तोड़े अचे चवे तो मूंखे हिकड़ी बोरी ॾे। ओ ज़ालिम, जॾहिं न तूं उनखे ईअं थो चवी हिकड़ी बोरी ॾींदो सही, पर 2 बोरियूं वठंदो सही, तोखां विसरी थो वञे त जेको हिकड़ी नथो वठी सघे उहो 2 तोखे वापसि किथां ॾींदो?
पर जे उन टाइम ते ओ घाटे जो सौदो करण वारा, ओ नुक़सान जो सौदो करण वारा वध में वध व्याजी छा वठंदो, बोरीअ ते 3 बोरियूं आखिरी दंग, भला जे हिन इलाइक़े में तेज़ी हूंदी त खणी 4 बोरियूं वठंदो, ॿियो छा वठंदो, चवण वठंदो। लेकिन अल्लाह जे क़ुरान दे निहार, आए हाय मुझे सुने करीम रब पांजे पाक कुरान करीम में फरमायो, ओ बोरिए जे एवज़ बीण वठण वारा, ओ बोरिए जे एवज़ ट्रीण वठण वारा, ओ बोरिए जे एवज़ चौण वठण वारा, जरा मां रब दे निहार, मां अल्लाह सा सौदो करे ॾिस, मां अल्लाह ऐलान करे रहियो हां, मन जा बिल हसनत फलहू अशरु अम्सालिहा, मां बेनियाज रब ऐलान थो कयां, हिकड़ी बोरी कह मिस्कीन खे मुंहिंजे नाले ॾेई छॾ, हिकड़ी बोरी कह यतीम गरीब बेवह के मुझे नाले ॾेई छॾे, मां रब थी वाइदो थो कयां, 2 न 3 न 4 न 5 6 7 8 9 न, मां रब थी वाइदो थो कयां त पूरियूं 10 करे ॾींदो मैं। अल्लाह जो पाक कुरान करीम तोखे ॾहूण ॾेई रहियो आ, तूं बीण टीण ते पंहिंजी आख़िरत विञाए रहियो आ। ओ फ़िक्रे आख़िरत जे मौज़ूअ ते महफ़िल सजाइण वारो, तव्हां ते अल्लाह जूं रहमतूं हुजन, ख़ुदा जी ज़ात तव्हां सां के तौफ़ीक़ ॾे। हिन दुनिया में मुसाफ़िर आहीं, हिन दुनिया में 5-7 मिनट बचा हन, इन दुनिया में मुसाफिर थी आयो आ, मुसाफिर रस्ते में बंगला को न ठाहींदो आ, मुसाफिर जेको रस्ते में ईंदो आ, जेके ख़बर आ त मूंखे कराची वञणो आ, उहो नवाब शाह में लही घर को न ठाहींदो, हैदराबाद में लही घर को न ठाहींदो, उनखे ख़बर आ त मुंहिंजी मंज़िल कराची आ। जॾहिं मैयत खे ॾिसंदो आ, बेसाख्त चई ॾींदो आ, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, अल्लाह जो कुरान पान पढ़ंदो है, पान ही चवंदो है, मैयत खे ॾिसी करे जे ॾहूं आयो हो ओॾां वञी रहियो आ। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, आख़िरी मंज़िल ओहा त पोइ जेको असली घर आ, हिकिड़ो घर हे नकुली आ, जेको ॻोठ संजर खान जे अंदरि ठाहियो अथऊं, नवाब शाह में ठाहियो अथऊं, इनखे ठाहिणो बि ज़रूरी आ, इनखे ड्राहिणो नाहे, सुहिणो बनाइणो आ, पर यार जेतिरो रहणो आ ओतिरो ही सुहिणो बनाइणो आ, जेतो रहणो आ ओतिरो ही सुहिणो बनाइणो आ। हाणे पाण खां पुछ, हिन घर में 10 साल रहंदे, 20 साल रहंदे, 50 रहंदे या 100 साल रहंदे, पाण खां पुछ। लतीफ सरकार फरमायो, वञी छो वणकार हित न गोली हो तखे, लिको की न लतीफ चे बारो चो बेपार, थी सती बदु संदरो पिरत पुनल सी पार, तिहा पोइ निगार त तो में देरो दोस्त जो। पंहिंजे पाण खां पुछो, घणा साल रहणो अथई हिन घर में? जे दिल चवई थी 10 साल, चवंदे अहिड़ो सुफ़ा सेठ वठां जेको 10 सालनि में ख़राब न थिए। फ्रिज तुंहिंजी ज़रूरत आ, न त पाड़े वारा तानो ॾींदई, एसी तुंहिंजी ज़रूरत आ, न त पाड़े वारा तानो ॾींदई, डबल बेड तुंहिंजी ज़रूरत आ, न त पाड़े वारा तानो ॾींदई। यार जंहिंमें थोरा साल रहणो आ, उन जे ज़रूरतुनि खे पूरो करणो आ, ज़रूर कर, पर भुलिजी न वञ, हिकिड़े घर में थोड़ा साल रहणो आ, हिकिड़े घर में अलाए केतिरो रहणो आ, का ख़बर ई कान्हे का। मुझी मुराद मुकाम आ, मुकाम दे निहार। 100 साल गुजरी विया, को मोटी आयो आ,
जवाब दे 200 साल गुजरिया को मोटी आयो आ कयामत जे अचण ताईं सब कंहिंखे पंहिंजे पंहिंजे घर में रहणो आ ऐं मुंहिंजा दोस्त फिक्रे आखिरत छाहे तोखे दावत मिली रही आ त हिन मुसाफिर खाने में आयो है मुसाफिर खाने में एतिरो रुगी रहो जेतिरो तोखे टिकट खां पोइ गाॾी अचण जो इंतजार आ जेको गाॾी अचण जे इंतजार में मुसाफिर खाने में वेहंदो आ उते मुंहिंजा दोस्त अज़ीज सालन जो सामान गॾु कोन कंदो आ अध कलाक लेट ही सही गाड़ी जान आई कलाक लेट सही जान आई मंजिल तुझी अगते आ ही जहान तुझो मुसाफिर खानो आ इन मुसाफिर खाने जे ला बस एतरो ही ठाहे जेको हितों जी जरूरत आ पर हुन अगुले असली घर जे ला भी कुछ ठाहे छो त कुछ जरूरत तुझी उते भी आहे हिते हिकड़ो फर्क आहे जे अम्मा न ॾिनो त मासी ॾींदी मासी न ॾिनो त चाची ॾींदी भला जे ॻोठ वारनि कढी छॾियो त ॾेई वञ बंदड़ा नाले अल्लाह जे को न को ज़रूर टुकड़ो ॾेई वेंदो लेकिन यार होते आएगा भी अकेला जाएगा भी अकेला अरे 2 दिन की जिंदगी और 2 दिन का मेला ऐ मुझा मुसलमान भा फिक्रे आखिरत तोखे इहो दर्स ॾेई रहियो आ अल्लाह फरमायो क़द अफ़लह मन तज़क्का कामयाब थिया उहे जन पंहिंजे दिल खे पाक करे छॾियो कामयाब उहे न थिया जन बंगला वॾा ठाहिया आरज़ी तौर कामयाब थिया कामयाब उहे थिया जन जन्नत में पंहिंजा महल ठहराया व ज़कर अस्म रब्बिही फसल्ला अल्लाह जे जिक्र में गुजारियो खुदा जे दर ते सजदा कंदे गुजारियो बल तुसिरूनल हयात दुनिया रब फरमाए तो के दुनिया ॾाढी सुठी थी लगे न पर वल आखिरत खैरुम अबका मा रब थो ॿुधायई इन दुनिया जे लज़्ज़त ने मज़न का आखिरत में अजीब मज़ा मा रब रखी छॾिया थे हिते त दुख थई केडी मल पुट जो केडी मल ज़ाल जो केडी मल हुन जो केडी मल हुन जो उते कोई दुख कोन हुंदो ऐ मुंजा यार अज त उन आखिरत वारे घर जे ला पंहिंजी तैयारी कयो दिल में अज़म बिल जज़म कयो ऐ मुसलमान ठीक आ रात जो तहज्जुद खुदा तोखे नसीब करे नथो पढ़ी सघीन नफली इबादत खैरा हिकड़ी कोशिश कर 5 वक्ती नमाज कज़ा न कर जो हक न खा हलाल जी रोजी तलाश कर हलाल जे रोजी ला मेहनत कर हिन दौर जी विलायत भी इहा थई त जन्नत जो महल भी इहो थई दैट्स सादल लफ्ज़न में वरी जुमलो दोहराया अगर चाही तो त शॉर्टकट हिकड़े जुमले में मुखे फिक्रे आखिरत बुधा फकीर ओ सजन साईं जा चरिया फकीर त मां तोखे बुधाईंदुम त ए मुंहिंजा दोस्त अजीज 5 वक्त नमाज छो त फर्ज कर्जा ॾियणो आ अदरवाइज उनखां सवा बस हिकड़ो कम कर हलाल जी रोजी कमा ॿियो कुछ भी न कर हलाल जी रोजी कमा चप्पे चप्पे ते पंहिंजे पाण जो एहतसाब कर तमा हलाल जी रोजी खावा खुदा जो कसम मुझे मदीने जे मीर फरमायो आ जेको न हलाल जी रोजी खाईंदो आ ओ हथड़ा पोखणंदो आ दुआ रब अॻे ई कबूल करे छॾींदो जहन सले खे मिठो पानी ॾिबो आ त उन जा पिता बि अलाह कंदो भला निकरंदा आहिनि जेकॾहिं न बचड़न के व्याज रुश्वत हराम जे पैसनि सां तैयार कंदे पोइ यार कीअं थो चवी त यार छोरो मुंहिंजी ॿुधे ई कोन किथां ॿुधंदो यार उन बादशाह वट वयो हो न हिकड़ो बादशाह मुझो पुट मुखे लतू तो हणे जज वट जज उन जे पुट के घुरायो दे खबर लतू तोणी चेसी हणा तो लतू तोणी चे हणा तो छो तोणी चे बाबे खां पुछो मुझो नालो छा रखियो थई अब नालो छा रखियो थई चे बाजो जज साहब अल्लाह सिक्की पिने दिनो सो प्यार में सदींदो हस खोदड़ो छा सदींदो हस खोदड़ो पो बाद वजीर उन्हें जज ने निहारे उन चयो बाद ए जज साहब बाबो प्यार में सदे तो खोदड़ो त मां खोदड़ो थी प्यार में लतू न हणंदुसि बाबे के सेज ते विहारींदुसि खिली जरूर खिल लेकिन फिक्रे आखिरत सोच अगर पंहिंजे औलाद खे हलाल जो लुकमो न खाराइंदे तो मां सुठी उम्मीद न रखजा खुलियल लफ्ज़ थे पंहिंजे औलाद के हलाल जो लुकमो खारा हलाल जी रोजी कमाए हलाल बच्चन के खारा ठीक आ कणी रोज मुर्गी न खाइंदे अल्लाह मालिका कणी रोज बकर न खाइंदे अल्लाह मालिका सादी सुदी खाइंदे न वक्त गुजरी विंदो हितों वारो वक्त सोलो थई यार पर अगियो वक्त ॾाढो ॾुखियो थई
जिते कोई न होंदो। उम्मीद आहे त मुंहिंजा दोस्त टे पहिरीं जी नमाज़ जो टाइम थी वियो, आख़िरी टाइम ते पिया वञूं। उम्मीद आहे तव्हां दोस्त मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कंदा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जा बानो, हिकु मोमिन खे मोमिन भाउ जे लाइ दुआ घुरणु ज़रूरी आहे। हालांकि जेके शहीद आहिनि, मोहम्मद आसिफ जमाली, शहीद शाहनवाज़ जमाली, असल में ईअं आहे त असांजी दुआ सां अल्लाह उन्हनि जा दर्जात बुलंद कंदो इंशा अल्लाह ताला। पर वरी उन्हनि जे दुआ सां अल्लाह ताला तो असांजा गुनाह माफ़ फरमाईंदो। छो त शहीद जो खून ज़मीन ते बाद में पवंदो आहे, पहिरीं जन्नत मौला हुन खे हिननि अखियुनि सां ॾेखारींदो आहे। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात शहीद शाहनवाज़ ऐं शहीद आसिफ जमाली मरहूम जा दर्जात बुलंद फरमाए। जेका जमायत आई आहे, अल्लाह ताला तव्हां असांजे दिलनि जूं उमेदूं पूरियूं फरमाए। जन अज़ीज़ो अकार भई महफ़िल सजाई आहे, अल्लाह ताला उन्हनि जो कणो कणो क़बूल फरमाए। मां उम्मीद थो रखां त इंशा अल्लाह ताला तमाम दोस्त टे पहिरीं जी नमाज़, खुदा जो वास्तो तो नमाज टे पहिरीं जी उहा अथव जे जला अलग रब कुरान में ताकीद कयो, हाफिजू अलसलवात वस्सलातिल वुस्ता। रब तो चवे सभिनी नमाज़ुनि जो ख्याल कजो, पर ख़ास करे टे पहिरीं जी नमाज जो ख्याल कजो। तो उम्मीद आहे त टे पहिरीं जी नमाज जो तव्हां दोस्त सभई ख्याल कंदे इंशा अल्लाह ताला। मस्जिद करीब आहे, हेतरी जमायत माशाअल्लाह जामे मस्जिद। उम्मीद आहे जेकॾहिं जल्द में मानी खाई वठो ऐं पोइ नमाज़ ते पहुचो तॾहिं में तव्हांजी मर्ज़ी। बहरहाल नमाज़ ज़रूर पढ़जो। अल्लाह जी ज़ात तव्हांखे असां सभिनी खे नमाज़ ख़ुशियूं ख़ुदू सां पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब